KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुं जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। पूरी दुनिया जियां गॾी यासीन शहर में बि 10 मुहर्रमुल हराम जे हवाले सां नूर खान बाबड़ ऐं ज़वार गौस बख्श शेख जी अॻुवाणीअ में इमाम बारगाह वॾे अलम पाक शहज़ादा अली असगर अलैहिस्सलाम, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सेज जो जुलूस बाबड़ मौला खां मंझंदि 3 बजे बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि मूजिब मेन बाज़ार नेशनल बैंक नूर मुस्तफ़ा चौक ते पहुतो, जिते ज़ंजीरनि सां मातम थियो। जंहिं बाज़ इमाम बारगाह अली वलीउल्लाह हुसैन या इमाम शाह बुखारीअ में इख्तिताम पज़ीर थियो, जिते आख़िरी शाम ग़रीबा पढ़ी वई, जॾहिं त सिक्योरिटीअ जा इंतज़ाम सख़्त कया विया। इंस्पेक्टर इंचार्ज तनवीर हुसैन कमारियो, एसएचओ आलिफ खान पठान पुलिस एहलकारनि समेत ड्यूटी सर अंजाम ॾिनी, जॾहिं त टाउन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जागीरानी, हेड मिनिस्टर आसिफ अली दायो पारां स्ट्रीट लाइट ऐं सफ़ाईअ जो इंतज़ाम दुरुस्त बणाए माहौल खे साफ़ सुथरो बणायो। होॾां गड़ी यासीन रूरल हेल्थ सेंटर जे एमएस डॉक्टर तसवर अली मेमण ऐं पेरा मेडिकल स्टाफ टीम ज़ख़्मियुनि खे फर्स्ट एड ॾियण लाइ एम्बुलेंस समेत पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त सेपको एसडीओ वापडा सेपको अमलदारनि सां गॾु पंहिंजी ड्यूटी ॾियण में अॻभरा रहिया। खबरुं जी दुनिया।